अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे इन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग में आयल सभिनी मोअज़्ज़ीन ऐं मोहतरमीन ऐं मुंहिंजा भाइर ऐं मुंहिंजा काका ऐं मुंहिंजूं अदड़ियूं, मुंहिंजी भेनरियूं, मुंहिंजूं अमड़ियूं, सभिनि खे मां पंहिंजे हिन चैनल में भली कार चवां थो, भली करे आया, जी जी करे आया। सदाईं ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि, हमेशह गुलनि जियां टेकंदा टणंदा रहो, इहा ई मुंहिंजी दुआ आहे अवां दोस्तनि जे लाइ। जी हाँ दोस्तो, जीअं त अव्हां खे जंहिंजो आहे इंतज़ारु, कहिड़े ड्रामे जो आहे अव्हां खे इंतज़ारु? जी हाँ, ड्रामो आहे सोप सीरियल वेरिन जी बस्ती। जी हाँ दोस्तो, वेरिन जी बस्ती ड्रामो अन क़रीब जल्द अज़ जल्द पहिरीं एपिसोड अव्हां जे नज़र ज़रूरु थींदो ऐं थोरो उन जी जेके रिकॉर्डिंग ऐं जेके क़िस्तूं जेके आहिनि उहे मुकमल थी वञनि त जीअं अव्हां जे अन क़रीब अव्हां जे आॾो वेरिन जी बस्ती ड्रामो ॾिसण में ईंदो ऐं इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि। अॻे हफ़्ते इंशाअल्लाह अज़ीम ड्रामो आनियर थी वेंदो ऐं अव्हां ॾिसंदा वे पहिरीं क़िस्त, पहिरीं एपिसोड, जंहिंमें बहितरीनु अदाकार हिन में कमु कनि पिया ऐं बहितरीनु जो जेको डायरेक्टर आहे साईं ख़ालिद हुसैन शाह। तमामु बहितरीनु फिल्म आयो वियो आहे ही सोप सीरियल वेरिन जी बस्ती। तमामु बहितरीनु सोप सीरियल साबित थींदी। जीअं अव्हां दुलाब ऐं ॿिया खोड़ सारा ड्रामा ॾिठा ऐं जेके अदाकार हिन में कमु कनि पिया, उन्हनि अदाकारनि में बहितरीनु अदाकार इरफ़ान शेख, अज़ीज़ कंबरानी, जी हाँ दादू जो बहितरीनु शहज़ादो अज़ीज़ कंबरानी बि हिन में कमु करे पियो। हाजन प्रेमी, जी हाँ हाजन प्रेमी जो बि हिन में ज़बरदस्त कैरेक्टर आहे ऐं हिन में ॾिसण में अचे पियो। तमामु बहितरीनु हिकिड़ी सोप सीरियल आहे। हुनखां अॻु में जेके दोस्त जेके दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहिनि, उन दोस्तनि खे मां इहा गुज़ारिश कंदुसि त जल्दी जल्दी में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾो त जीअं मुंहिंजे अचण वारे वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां जे सजणनि ताईं, अव्हां पहिरीं प्यारनि ताईं, अव्हां अदरनि ताईं, अव्हां काकड़नि ताईं, काकड़ियुनि ताईं मुंहिंजो ई अपडेट जेको पैगाम आहे, जेका अव्हांखे अपडेट मां पहुचाईंदो आहियां, उहो अव्हां ताईं पहुची वञे ऐं अव्हां खे बि थिए मौसूलु तमामु ज़बरदस्त हिकु मालूमात ऐं ॼाण जंहिंजो हूंदो आहे अव्हां खे इंतज़ारु। जी हाँ दोस्तो, त खणी वठो पंहिंजो जेको आहे मोबाइल ऐं मोबाइल में लिखणु शुरू कयो पंहिंजो नालो लिखण खां पोइ पंहिंजे शहर जो नालो लिखो ऐं शहरनि जो नालो लिखण खां पोइ पंहिंजनि पहिरीं प्यारनि दोस्तनि जा बि नाला लिखो त जीअं मां अचण वारे वीडियो में उन्हनि दोस्तनि जा पैगाम उन्हनि पंहिंजे दोस्तनि ताईं पहुचायां। जेके दोस्त तव्हां खां विछड़ी विया आहिनि, उहे दोस्त जेका अव्हां खां परे परे ताईं रहनि था पिया, दुबई, सऊदीया, कतर या ॿियनि ममालिक में जेके दोस्त अव्हांजा रहनि था पिया, उन्हनि सां राब्तो नथो थिए त इन ज़रिए अव्हां पंहिंजा पैगाम उन्हनि ताईं पहुचाए सघो था। जी हाँ, मां हिन वॉइस ज़रिए उन्हनि ताईं अव्हांजो पैगाम पहुचाईंदुमि त देरि न कयो, हींअर जो हींअर ई पंहिंजे मोबाइल जे कमेंट बॉक्स में हलिया वञो ऐं लिखो उन में पंहिंजो नालो ऐं पंहिंजी ज़ात खां पोइ पंहिंजो शहर जो नालो लिखो ऐं पंहिंजे दोस्तनि पहिरीं पहिरनि जो जेको पैगाम हुजे उहो लिखो त इन जी रसाई मां कंदुसि इंशाअल्लाह अज़ीम। ऐं हुन सां गॾोगॾु अव्हां दोस्तनि खे पहुचाईंदो रहंदुसि सोप सीरियल वेरिन जी बस्ती जी बहितरीनु अपडेट जेका अव्हां खे हूंदो आहे, जंहिंजो इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि। ऐं हिन में जेके अदाकार हाजन प्रेमी, रिमशा शहज़ादी, इरफ़ान शेख, अज़ीज़ कंबरानी ऐं इसरार लिगारी। जी हाँ दोस्तो, इसरार लिगारी उहो आर्टिस्ट आहे, उहो अदाकार आहे
जेको इश्क मुर्शिद, जीअं हम टी वी ते हलंदड़ बहितरीनु ड्रामो इश्क मुर्शिद में हुन जेको आहे क्लार्क जो कैरेक्टर कयो ऐं तमामु ज़बरदस्त ज़ाहिर कैरेक्टर हुयो। ऐं असांजा सिंधी मीडिया जा अहिड़ा ॿ टे एक्टर आहिनि जेके तमामु ॾाढा मशहूरु आहिनि ऐं बहितरीनु अदाकार आहिनि, या जंहिंखे अव्हां चाहींदा बि आहियो त दोस्तो तमामु बहितरीनु अदाकारनि में कमु कनि पिया। ऐं अव्हांखे ॾिसण में ईंदा ज़ुल्फ़कार बुर्दी, अज़ीज़ कंबरानी, इरफान शेख, हाजन प्रेमी, रिमशा शहज़ादी ऐं हुन खां अलावा माई जन्नत। जी हाँ, माई जन्नत बि हिन में आहे जेका कमु करे पई। सॉरी दोस्तो, मौसम जे हालात जे हवाले सां ऐं कुझु तबियत नासाज़ हुजण जे करे आवाज़ गलो वेठल आहे। ऐं उन्हनि दोस्तनि जूं महिरबानियूं जेके दोस्त मुंहिंजो इहो वॉइस ॿुधनि पिया, जंहिंमें मुंहिंजा जेके दोस्त आहिनि बदीन खां आहे, असगर अली तेबो कढण शहर खां ऐं असांजो ॿियो लालू रैंक खां आहे शर सोलंगी साहिबु, ऐं मुस्तफ़ा गुलाम मुस्तफ़ा जावरी साहिबु ठठे खां, ऐं माजिद अली साहिबु मटियारी खां, ऐं अब्दुल हाई संजरानी मटियारी खां, ऐं शेर सुमरो सकरंद खां। ऐं दोस्त जेके हाणे न्यू ईंदा दोस्त, उन्हनि जा बि नाला मां पंहिंजे हिन वीडियो में शामिलु कंदुसि। त दोस्तो देरि न कयो, हींअर जो हींअर पंहिंजा नाला ऐं पंहिंजो कमेंट्स बॉक्स में इहे लिखी ऐं लाइक करणु न विसारिजो। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो त जीअं अव्हांखे ऐं अव्हांजो जेको साथ आहे, अव्हां दोस्तनि जो जेको प्यारु आहे, अव्हां दोस्तनि जी जेका सपोर्ट आहे, अव्हां दोस्तनि जो जेको साकार आहे, मुंहिंजे लाइ क़ाबिल इज़त आहे। अव्हां जे साकार सां, अव्हां जे साथ सां मुंहिंजो चैनल हिन मंज़िल तक पहुतो आहे, ऐं अव्हां जे ताउन सां ई मां पहुतो आहियां। ऐं अव्हां जो साथ हमेशह रहंदो ऐं साथ रहण बि घुरिजे, छो त इहे जेके मोहबतूं आहिनि इहे हमेशह दाइम क़ाइमु रहनि। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टिड़ंदा रहो। त जीअं जीअं न्यू एपिसोड ईंदो ऐं हुनजी बहितरीनु अपडेट मां अव्हां ताईं ज़रूरु पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कंदुसि। जीअं पाण पंहिंजो साथ दोलाब ड्रामे में रहियो, तीअं हाणे पंहिंजो साथ वेरिन जी बस्ती में रहंदो। इंशाअल्लाह अज़ीम वेरिन जी बस्ती जी हर एपिसोड जंहिंजो हूंदो अव्हांखे इंतज़ारु आहे, हुनजी बहितरीनु अपडेट अव्हां ताईं पहुचाईंदो रहंदुसि। अव्हां जा पैगाम मुंहिंजे प्यारनि ताईं पहुचाईंदो रहंदुसि। त पोइ देरि न कयो, हींअर जो हींअर पंहिंजो नालो, जी हाँ, कमेंट्स बॉक्स में पंहिंजो नालो लिखो, पंहिंजे शहर जो, पंहिंजी ज़ात लिखो, पंहिंजे पीढ़ी प्यारनि जो पैगाम लिखो, ऐं हुन खां अलावा लाइक कमेंट करणु न विसारिजो। ऐं आख़िर में वॉच करणु न विसारिजो, वॉच बि कंदा करो मुंहिंजे हिन वीडियो खे। ऐं अव्हां दोस्तनि खे मां हिकिड़ो ॿियो बि पैगाम ॾींदो आहियां त पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु रखो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखो। ऐं हक़ूक़ुल अब्बाद, जी हाँ दोस्तो, हक़ूक़ुल अब्बाद, अल्लाह सी हर गुनाह माफ़ु करे सघे थो, पर हक़ूक़ुल अब्बाद नथो माफ़ु करे। त दोस्तो हक़ूक़ुल अब्बाद इहा आहिनि त पंहिंजे पाड़े वारनि खे न सतायो, पाड़े वारनि जेके ॾुख ॾमर आहिनि उन्हनि ते तव्हां नज़रसानी कयो, उन्हनि सां जेको आहे वक़्तु सिर कम बि अचो। अगरि उहे ॾुखियाई में आहिनि, अगरि अलाह से अव्हांखे नवाज़ियो आहे, अलाह अव्हांखे जेको आहे पैसे में या में नवाज़ियो आहे, त उन्हनि ग़रीबनि मिसकिननि जी बि मदद कंदा कयो। ऐं इहो हिकु सदका जारिया आहे। मुंहिंजो हीउ पैगाम पंहिंजो सदका जारिया सम्झी इन पैगाम खे बि वधि खां वधि शेयर कंदा कयो, त जीअं ऐं जेका मूं न चीज़ जो जेका ज़िंदगी ठही पवंदी, ऐं मुंहिंजो बि हिकिड़ो जेको आहे नेकी में हिकिड़ो हिसो मिली वेंदो। ठीकु अहिड़ी तरह अव्हां बि पंहिंजो नेकीअ में हिसो मिलाईंदा रहंदव ऐं वॾी ख़ुशी थींदी। पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे नियाणियुनि खे आला मां आला तालीम ॾियारो ऐं सुठी तरबियत ॾियो पंहिंजी औलाद खे, पंहिंजे बचड़नि खे, पंहिंजे बचड़नि ते नज़रसानी रखो। उन्हनि खे आवारा गर्दीअ खां ऐं फिल्मुनि खां ऐं जेको आहे शहर जे बाज़ारुनि खां रोके रखंदा कयो। उन्हनि खे हेॾा न जेको आहे बेरकाइण जे बजाए ऐं फ़ुर्सत वारे टाइम में, वांदगी वारे टाइम में कोई दोस्त अगरि असांजो हीउ ड्रामो ॾिसंदा आहिनि त उन्हनि खे बि इहा गुज़ारिश आहे त फ़ुर्सत वारे टाइम पंहिंजो स्कूल जा कमु करे, पंहिंजा निमाज़ पंहिंजे वक़्तु पढ़ी करे जेको बक़ाया कमु बची वञे थो, उन में पंहिंजो तव्हां हीउ ड्रामो बि ॾिसी सघो था ऐं इस्लाही ॻाल्हियूं ॿुधी सघो था। इहो मुंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो पैगाम आहे अव्हां दोस्तनि जे लाइ, ऐं पीढ़ी प्यारनि जे लाइ। उमेदु कयां थो त मुंहिंजो हीउ पैगाम अव्हां दोस्तनि खे तमामु ॾाढो ज़बरदस्तु लॻंदो
ऐं हिन खे वधि में वधि शेयर बि कंदा हलो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो। इहा आहे मुंहिंजी अव्हां दोस्तनि जे लाइ, अव्हां पीढ़ी प्यारनि जे लाइ दुआ हूंदी आहे त अलाह सां अव्हां खे ख़ुशि रखे, आबाद रखे। त दोस्तो मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं वॉच कंदो आख़िर में चवंदुसि जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद, जिए लतीफ़ जी नगरी, जिए सिंधीअ मारू ऐं जीअं मारूवाड़ा, जीअं सिंध में रहंदड़ असांजा सभी ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा मारवाड़ी ॿाहिरि थरी भाई ऐं बलोची भाई, पख्तून भाई, सिंधी भाई, पंजाबी भाई, जेके बि दोस्त असांजी सिंध में रहंदड़ आहिनि, असांजे मुल्क में रहंदड़ आहिनि या ॿियनि ममालिक में रहंदड़ आहिनि, सभिनी खे जेको आहे वधि में वधि पंहिंजो ख़्यालु रखंदा ऐं अलाह उन्हनि खे ख़ुशि रखे, अलाह उन्हनि खे आबाद रखे। वॾी महिरबानी। अव्हां दोस्तनि जी जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद, जिए लतीफ़। पंहिंजो ख़्यालु रखंदा ऐं वरी नेक्स्ट वीडियो जे लाइ अव्हां दोस्तनि जी हाज़िर थींदुसि। तेसि ताईं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। बेड़ा पार। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। अव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तो, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग में आयल सभिनी मोअज़्ज़ीन ऐं मोहतरमीन ऐं मुंहिंजा भाइर ऐं मुंहिंजा काका ऐं मुंहिंजूं अदड़ियूं, मुंहिंजी भेनरियूं, मुंहिंजियूं अमड़ियूं, सभिनि खे मां पंहिंजे हिन चैनल में भली कार चवां थो, भली करे आया, जी करे आया। सदाईं ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि, हमेशह गुलनि जिया टेकंदा टणंदा रहो। इहा ई मुंहिंजी दुआ आहे अव्हां दोस्तनि जे लाइ। जी हाँ दोस्तो, जीअं त अव्हां खे जंहिंजो आहे इंतज़ारु, कहिड़े ड्रामे जो आहे अव्हां खे इंतज़ारु? जी हाँ, ड्रामो आहे सोप सीरियल वेरिन जी वस्ती। जी हाँ दोस्तो, वेरिन जी वस्ती ड्रामो अन क़रीब जल्द अज़ जल्द पहिरीं एपिसोड अव्हां जे नज़र ज़रूरु थींदो ऐं थोरो उनजी जेके रिकॉर्डिंग ऐं जेके क़िस्तूं जेके आहिनि उहे मुकमल थी वञनि त जीअं अव्हां जे अन क़रीब अव्हां जे आॾो वेरिन जी वस्ती ड्रामो ॾिसण में ईंदो ऐं इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि। अॻे हफ़्ते इंशाअल्लाह अज़ीम ड्रामो आनियर थी वेंदो ऐं अव्हां ॾिसंदा वे पहिरीं क़िस्त, पहिरीं एपिसोड, जंहिंमें बहितरीनु अदाकार हिन में कमु कनि पिया ऐं बहितरीनु जेको डायरेक्टर आहे साईं ख़ालिद हुसैन शाह। तमामु बहितरीनु फिल्म आयो वियो आहे ही सोप सीरियल वेरिन जी वस्ती। तमामु बहितरीनु सोप सीरियल साबित थींदी। जीअं अव्हां दुलाब ऐं ॿिया खोड़ सारा ड्रामा ॾिठा ऐं जेके अदाकार हिन में कमु कनि पिया, उन्हनि अदाकारनि में बहितरीनु अदाकार इरफ़ान शेख, अज़ीज़ कंबरानी, जी हाँ दादू जो बहितरीनु शहज़ादो अज़ीज़ कंबरानी बि हिन में कमु करे पियो। हाजन प्रेमी, जी हाँ हाजन प्रेमी जो बि हिन में ज़बरदस्त कैरेक्टर आहे ऐं हिन में ॾिसण में अचे पियो। तमामु बहितरीनु हिकिड़ी सोप सीरियल आहे। ऐं हुनखां अॻु में जेके दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहिनि, उन दोस्तनि खे मां इहा गुज़ारिश कंदुसि त जल्दी में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾो त जीअं मुंहिंजे अचण वारे वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां जे सजणनि ताईं, अव्हां पहिरीं प्यारनि ताईं, अव्हां अदरनि ताईं, अव्हां काकड़नि ताईं, काकड़ियुनि ताईं मुंहिंजो ही अपडेट जेको पैगाम आहे, जेका अव्हां खे अपडेट मां पहुचाईंदो आहियां, उहो अव्हां ताईं पहुची वञे ऐं अव्हां खे बि थिए मौसूलु तमामु ज़बरदस्त हिकु मालूमात ऐं ॼाण जंहिंजो हूंदो आहे अव्हां खे इंतज़ारु। जी हाँ दोस्तो, त खणी वठो पंहिंजो जेको आहे मोबाइल ऐं मोबाइल में लिखणु शुरू कयो पंहिंजो नालो लिखण खां पोइ पंहिंजे शहर जो नालो लिखो ऐं शहरनि जो नालो लिखण खां पोइ पंहिंजनि पहिरीं प्यारनि दोस्तनि जा बि नाला लिखो त जीअं मां अचण वारे वीडियो में अव्हां दोस्तनि जा पैगाम उन्हनि पंहिंजे दोस्तनि ताईं पहुचायां। जेके दोस्त तव्हां खां विछड़ी विया आहिनि, उहे दोस्त जेका अव्हां खां परे ताईं रहनि था पिया, दुबई, सऊदीया,
क़तर या ॿियनि ममालिक में जेके दोस्त अव्हांजा रहनि था पिया उन्हनि सां राब्तो नथो थिए त इन ज़रिए अव्हां पंहिंजा पैगाम उन्हनि ताईं पहुचाए सघो था। जी हा, मां हिन वॉइस ज़रिए उन्हनि ताईं अव्हांजो पैगाम पहुचाईंदुमि। त देरि न कयो, हींअर जो हींअर ई पंहिंजे मोबाइल जे कमेंट बॉक्स में हलिया वञो ऐं लिखो उन में पंहिंजो नालो ऐं पंहिंजी ज़ात खां पोइ पंहिंजो शहर जो नालो लिखो ऐं पंहिंजे दोस्तनि पहिरीं पहिरनि जो जेको पैगाम हुजे उहो लिखो त इन जी रसाई मां कंदुसि इंशाअल्लाह अज़ीम। ऐं हुन सां गॾोगॾु अव्हां दोस्तनि खे पहुचाईंदो रहंदुसि सोप सीरियल वीरनि जी वस्ती जी बहितरीनु अपडेट जेका अव्हांखे हूंदो आहे, जंहिंजो इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि। ऐं हिन में जेके अदाकार राजन प्रेमी, रिमशा शेज़ादी, इरफान शेख, अज़ीज़ कमरानी ऐं इसरार लिगारी। जी हाँ दोस्तो, इसरार लिगारी उहो आर्टिस्ट आहे, उहो अदाकार आहे जेको इश्क मुर्शिद, जी हाँ, हम टीवी ते हलंदड़ बहितरीनु ड्रामो इश्क मुर्शिद में हुन जेको आहे क्लार्क जो कैरेक्टर कयो ऐं तमामु ज़बरदस्त ज़ाहिर कैरेक्टर हुयो। ऐं असांजा सिंधी मीडिया जा अहिड़ा 2-3 एक्टर आहिनि जेके तमामु ॾाढा मशहूरु आहिनि ऐं बहितरीनु अदाकार आहिनि, या जंहिंखे अव्हां चाहींदा बि आहियो। त दोस्तो तमामु बहितरीनु अदाकारनि में कमु कनि पिया ऐं अव्हांखे ॾिसण में ईंदा ज़ुल्फ़कार बुर्दी, अज़ीज़ कमरानी, इरफान शेख, हाजन प्रेमी, रिमशा शेज़ादी ऐं हुन खां अलावा माई जन्नत। जी हाँ, माई जन्नत बि हिन में आहे जेका कमु करे पई। सॉरी दोस्तो, मौसम जे हालात जे हवाले सां ऐं कुझु तबियत नासाज़ हुजण जे करे आवाज़ गलो वेठल आहे ऐं उन्हनि दोस्तनि जूं महिरबानियूं जेके दोस्त मुंहिंजो इहो वॉइस ॿुधनि पिया, जंहिंमें मुंहिंजा जेके दोस्त आहिनि बदीन खां आहे, असगर अली थेबो कढण शहर खां ऐं असांजो ॿियो लालू रैंक खां आहे शर सोलंगी साहिबु ऐं गुलाम मुस्तफ़ा जावरी साहिबु ठठे खां ऐं माजिद अली साहिबु मटियारी खां ऐं अब्दुल हाई संजरानी मटियारी खां ऐं शेर सुमरो सकरंद खां ऐं दोस्त जेके हाणे न्यू ईंदा दोस्त उन्हनि जा बि नाला मां पंहिंजे हिन वीडियो में शामिलु कंदुसि। त दोस्तो देरि न कयो, हींअर जो हींअर पंहिंजा नाला ऐं पंहिंजो कमेंट्स बॉक्स में इहे लिखी ऐं लाइक करणु न विसारिजो। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो त जीअं अव्हांखे ऐं अव्हांजो जेको साथ आहे, अव्हां दोस्तनि जो जेको प्यारु आहे, अव्हां दोस्तनि जी जेका सपोर्ट आहे, अव्हां दोस्तनि जो जेको साकार आहे, मुंहिंजे लाइ क़ाबिल इज़त आहे। अव्हां जे साकार सां, अव्हां जे साथ सां मुंहिंजो चैनल हिन मंज़िल तक पहुतो आहे ऐं अव्हां जे ताउन सां ई मां पहुतो आहियां ऐं अव्हां जो साथ हमेशह रहंदो ऐं साथ रहण बि घुरिजे, छो त इहे जेके मोहबतूं आहिनि इहे हमेशह दाइम क़ाइमु रहनि। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टिड़ंदा रहो। त जीअं जीअं न्यू एपिसोड ईंदो ऐं हुनजी बहितरीनु अपडेट मां अव्हां ताईं ज़रूरु पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कंदुसि। जीअं पाण पंहिंजो साथ दोलाब ड्रामे में रहियो, तीअं हाणे पंहिंजो साथ वेरियुनि जी बस्ती में रहंदो इंशाअल्लाह अज़ीम। वेरियुनि जी बस्ती जी हर एपिसोड जंहिंजो हूंदो अव्हांखे इंतज़ारु आहे, हुनजी बहितरीनु अपडेट अव्हां ताईं पहुचाईंदो रहंदुसि, अव्हांजा पैगाम अव्हांजे प्यारनि ताईं पहुचाईंदो रहंदुसि। त पोइ देरि न कयो, हींअर जो हींअर पंहिंजो नालो, जी हाँ, कमेंट्स बॉक्स में पंहिंजो नालो लिखो, पंहिंजे शहर जो, पंहिंजी ज़ात लिखो, पंहिंजे पीढ़ी प्यारनि जो पैगाम लिखो ऐं हुन खां अलावा लाइक कमेंट करणु न विसारिजो ऐं आख़िर में वॉच करणु न विसारिजो। वॉच बि कंदा करो मुंहिंजे हिन वीडियो खे। ऐं अव्हां दोस्तनि खे मां हिकिड़ो ॿियो बि पैगाम ॾींदो आहियां त पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे बछड़नि जो ख़्यालु रखो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखो ऐं हक़ूक़ुल अब्बाद। जी हाँ दोस्तो, हक़ूक़ुल अब्बाद, अल्लाह सी हर गुनाह माफ़ु करे सघे थो पर हक़ूक़ुल अब्बाद नथो माफ़ु करे। त दोस्तो हक़ूक़ुल अब्बाद इहा आहिनि त पंहिंजे पाड़े वारनि खे न सतायो, पाड़े वारनि जेके ॾुख ॾमर आहिनि उन्हनि ते तव्हां नज़रसानी कयो, उन्हनि सां जेको आहे वक़्तु सिर कम बि अचो। अगरि उहे ॾुखियाई में आहिनि, अगरि अलाह से अव्हांखे नवाज़ियो आहे, अलाह खे जेको आहे पैसे में या में नवाज़ियो आहे त उन्हनि ग़रीबनि मिसकिननि जी बि मदद कंदा कयो। ऐं इहो हिकु सदका जारिया आहे। मुंहिंजो हीउ पैगाम पंहिंजो सदका जारिया सम्झी इन पैगाम खे बि वधि खां वधि शेयर कंदा कयो त जीअं ऐं जेका मूं ना चीज़ जो जेका
ज़िंदगी ठही पवंदी ऐं मुंहिंजो बि हिकिड़ो जेको आहे नेकी में हिकिड़ो हिसो मिली वेंदो। ठीकु अहिड़ी तरह अव्हां बि पंहिंजो नेकीअ में हिसो मिलाईंदा रहंदव ऐं वॾी ख़ुशी थींदी। पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे नियाणियुनि खे आला मां आला तालीम ॾियारो ऐं सुठी तरबियत ॾियो पंहिंजी औलाद खे, पंहिंजे बचड़नि खे, पंहिंजे बचड़नि ते नज़रसानी रखो। उन्हनि खे आवारा गर्दीअ खां ऐं फिल्मुनि खां ऐं जेको आहे शहर जे बाज़ारुनि खां रोके रखंदा कयो। उन्हनि खे हेॾा न जेको आहे बेरकाइण जे बजाए ऐं फ़ुर्सत वारे टाइम में, वांदगी वारे टाइम में कोई दोस्त अगरि असांजो हीउ ड्रामो ॾिसंदा आहिनि त उन्हनि खे बि इहा गुज़ारिश आहे त फ़ुर्सत वारे टाइम पंहिंजो स्कूल जा कमु करे, पंहिंजा निमाज़ पंहिंजे वक़्तु पढ़ी करे जेको बक़ाया कमु बची वञे थो उन में पंहिंजो तव्हां हीउ ड्रामा बि ॾिसी सघो था ऐं इस्लाही ॻाल्हियूं ॿुधी सघो था। इहो मुंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो पैगाम आहे अव्हां दोस्तनि जे लाइ, ऐं पहिरीं प्यारनि जे लाइ। उमेदु कयां थो त मुंहिंजो हीउ पैगाम अव्हां दोस्तनि खे तमामु ॾाढो ज़बरदस्तु लॻंदो ऐं हिन खे वधि में वधि शेयर बि कंदा हलो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदो रहो। इहा आहे मुंहिंजी अव्हां दोस्तनि जे लाइ, अव्हां पहिरीं प्यारनि जे लाइ दुआ हूंदी आहे त अलाह सां अव्हां खे ख़ुशि रखे, आबाद रखे। त दोस्तो मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं वाच कंदो आख़िर में चवंदुसि जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद। जीए लतीफ़, जीए लतीफ़ जी नगरी, जीए सिंधीअ मारू ऐं जीअं मारूअड़ा, जीअं सिंध में रहंदड़ असांजा सभी ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा मारवाड़ी ॿाहिरि, थरी भाई ऐं बलोची भाई, पख्तून भाई, सिंधी भाई, पंजाबी भाई, जेके बि दोस्त असांजी सिंध में रहंदड़ आहिनि, असांजे मुल्क में रहंदड़ आहिनि या ॿियनि ममालिक में रहंदड़, सभिनी खे जेको आहे वधि में वधि पंहिंजो ख़्यालु रखंदा ऐं अलाह उन्हनि खे ख़ुशि रखे, अलाह उन्हनि खे आबाद रखे। वॾी महिरबानी अव्हां दोस्तनि जी। जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद। जीअ लतीफ़, पंहिंजो ख़्यालु रखंदा ऐं वरी नेक्स्ट वीडियो जे लाइ अव्हां दोस्तनि जी हाज़िर थींदुसि। तेसि ताईं इजाज़त। अलाह हाफ़िज़। बेड़ा पार।